मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे हिकिड़ी एम्बुलेंस प्रेज़ेंट कंदुमि कोट दुरानी खां। इहा एम्बुलेंस कोट दुरानी जी तरफ़ां तव्हांखे प्रेज़ेंट थींदी त जीअं हिते तव्हां हुनखे यूटिलाइज़ कयो। असांजी ज़ाती हुन में गवर्नमेंट एक्सरे अल्ट्रासाउंड patient yes, 3 beds, yes. More beds. First day the Satyata. When a woman comes in labor, she is here. When she is ready to deliver, she is monitored here. Monitored here. When she is ready to deliver, then she goes. She will deliver. हाणे आऊं रिक्वेस्ट कंदुसि असांजे तालके गिरियासीन जे शान मान आगा सिराज खान दुरानी साहब अचनि खे त उहो अचनि ऐं पंहिंजे सुठनि लफ़्ज़नि खे असांजे गोशा नशीन कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए भुट्टो जिए शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा। हिते असांजी भेण डॉक्टर ज़ीनत ईसानी साहिबा, हिते असांजो डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन जुल्फ़िकार अली ख़ान कमारियो साहब, चेयरमैन टाउन कमेटी आगा शुजा खान, ॿिया डॉक्टर ज़ीनत ईसानी साहब इंस्टीट्यूट जा जेके हिते डॉक्टर साहिबान वेठा आहिनि, गढ़ी यासीन जा सभु हिते नोटेबल्स ऐं असांजे प्रेस जा दोस्त, अस्सलाम वालेकुम। अॼु मां सम्झां थो ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं आहे त जेकी मुंहिंजी रिक्वायरमेंट हुई, जेको हिकिड़ो मुंहिंजो ख्वाबु सम्झो हुयो, जो मां नंढो हूंदो हुअमि जॾहिं हिन रोड खां लंघंदो हुअमि त हिते मैटरनिटी होम हूंदो हो डॉक्टर साहिब, ऐं उनखे अंग्रेज़ हलाईंदा, नन्स ईंदियूं उन ज़माने में। असां नंढा हूंदा हुआसीं, स्कूल पढ़ंदा हुआसीं, पोइ असां ॾाढा फैसिनेट थींदा हुआसीं त इहे वीचारियूं अंग्रेज़ मायूं अचनि थियूं ॿाहिरों, उहे हिते अचे असांजे क़ौम खे। उन वक़्तु बिजली जा इशूज़ हूंदा, पाणी न हूंदो, रहण जो रस्ता न हूंदा, उहे हिते सर्विसिस ॾींदा। वरी पोइ उन खां पोइ उहा शइ ब्रेक थी, उहा शइ रहिजी वई। असां ॿ टे दफ़ा अटैम्प्ट कयोसीं। वरी एतिरे क़दुरु जो अमेरिकन काउंसिल जनरल मां वटि ईंदा रहंदा आहिनि विंटर्स में विज़िट ते, त उन्हनि खे मां वठी आयुमि हिते। उन्हनि खे चयुमि त हे पुराणो सिस्टम आहे, ब्रिटिश वारनि ठाहियो, पर तव्हां अमेरिकन्स आहियो। हे त असां हिनखे असांजे रिलीजन में एज़ अ दुआ करे सम्झंदा आहियूं त जेको बि ख़िदमत करे, ऐं ख़ुशूसन तव्हां हिते ॾिसो मैटरनिटी होम बि ईंदा, असांजी नियाणियूं हिते ईंदियूं, अमड़ियूं ईंदियूं, उनखे तकलीफ़ कोन थींदी। So that is the reason मां मुंहिंजी इंट्रस्ट वधी। वरी मां शुजा खान जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं डॉक्टर मुज़फ़र साहब सां ऐं डॉक्टर ज़ीनत ईसानी साहब सां कॉन्टेक्ट करे, ऐं ॿिया हिते जेके लोकल असांजा नोटेबल्स आहिनि गढ़ियासीन जा, डॉक्टर मोहम्मद अली शाह साहब आहे, ॿिया बि हिते वेठा आहिनि, इहे सभु गॾिजी हिकिड़ो प्रोग्राम ठाहे ऐं एॾो ख़ूबसूरत तोहफ़ो गढ़ियासीन तालके खे मिलियो आहे, जेको असां मतिलबु शुक्रगुज़ार आहियूं डॉक्टर साहिबा जा, जंहिंजे एफर्ट जे करे थियो आहे। न थियो आहे, खणी तव्हां हिते करोड़े रुपया बि हिन में विझो आहे त इहा शइ तव्हांखे न ठही मिले आहे। हे थींदो आहे पर्सनली एफर्ट। डॉक्टर साहिबा जेकी आहे असांजे घर जी आहे, गढ़ियासीन तालके जी आहे, बडे जी आहे, असांजी पंहिंजी आहे। ऐं पहिरियों हक़ु असांजो तो ठहे त पहिरियों असांखे होॾे डॉक्टर साहिबा शिकारपुर में त ख़िदमत करे पई, पर हिते जा माण्हू चवनि पिया डॉक्टर साहिबा हिते बि अचे, इन करे जो घर असल गढ़ियासीन आहे। तो अॻे बि इनशाला डॉक्टर साहिब अॻियां ॿुधायो त मां रिटायर बि थियां, असां तोखे रिटायर करणु न ॾींदासीं, एतिरो सोलो कोन छॾंदासीं डॉक्टर साहिबा। हिते तव्हांजी ख़िदमत जेकी आहे इहा दुआ आहे, ऐं तव्हांजे कॾ असां आहियूं, ऐं तव्हां असांखे जेकी गाइडलाइन ॾींदव इनशाला उन ते पाण हलंदासीं ऐं हिनखे इलाही बहितर कंदासीं। हिते कराची में इलाही अहिड़ा इंस्टीट्यूट्स बि आहिनि, अहिड़ा डोनर्स बि आहिनि, असांजा दोस्त बि आहिनि, असांजा वास्तेदार बि आहिनि,
जेके असांखे डोनेशन ॾींदा ऐं असां हिनखे बहितर कंदासीं। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे हिकिड़ी एम्बुलेंस प्रेज़ेंट कंदुमि कोट दुरानी खां। इहा एम्बुलेंस कोट दुरानी जी तरफ़ां तव्हांखे प्रेज़ेंट थींदी त जीअं हिते तव्हां हुनखे यूटिलाइज़ कयो। असांजी ज़ाती हुन में जीअं उहो असांजी नियाणियुनि खे भेनरुनि खे माउरुनि खे तकलीफ़ न थिए। तो इनशाला इन खां अलावा इनशाला इन करे सॼो तालुको बेनिफिट थींदो। थोरो गड़ियासीं शहर बेनिफिट कोन थो थिए। आस पास जेके बि ॻोठ वेठा आहिनि गड़ियासीं जे दोस्त इहे सभु बेनिफिट थींदा। ॿियो तव्हां सभिनी खे ॿुधाइण थो चाहियां त असांजो एजेंडा बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एजेंडा बि इहो आहे त असां अस्पतालूं ठाहियूं, असां मटर्निटी होम्स ठाहियूं, असां क्लिनिक्स ठाहियूं, असां OPDs ठाहियूं त ताकी हर माण्हू खे मेडिकल फैसिलिटी मिले। असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो मेन एजेंडा इहा आहे। तव्हां हुन जूं तकीरा ॿुधियूं हूंदियूं। हमेशह NICVD जेकी ठही सॼे सिंध में उहो हिकिड़ो मिसाल आहे, इंटरनेशनल मिसाल थी वियो आहे। जो हाणे ॾाढो काॾो डिमांड थियूं अचनि। हाणे 3 तारीख़ असांजो योम तासीस हुयो बलूचिस्तान में, त बलूचनि में त असांखे डिमांड कयो त असांखे अचिणो पए थो, गंबट थो अचिणो पए इंस्टीट्यूट ते, सखर थो अचिणो पए NICVD में, लाड़काने थो अचिणो पए हैदराबाद, मतिलबु हर डिस्ट्रिक्ट्स में जिते जिते NICVD जंहिंमें चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब जी इंट्रस्ट हुई उहो उन्हनि करे ॾेखारियो। हाणे बि आसिफ अली ज़रदारी साहिबु उते बलूचिस्तान में अनाउंस करे आयो त असां हर डिस्ट्रिक्ट में NICVD ठाहींदासीं ऐं अवाम खे असां उहा फैसिलिटी ॾींदासीं। ख़ैर उहा त नेशनल लेवल ते गवर्नमेंट लेवल ते पंहिंजे लेवल ते थींदी, पर हिते असां पाण कमु कंदासीं ऐं असां चाहियूं था त गड़ियासीं तालुके में बहितरी थिए। ऐं इनशाला ईअं बि न आहे त ॿियूं बि जेके हॉस्पिटल्स आहिनि डिफरेंट एरियाज़ में डिफरेंट वॾे शहरनि में उनखे बि असां बहितरी कंदासीं। ऐं इन करे जेके बि असांजा दोस्त आहिनि, जेके बि इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, बिज़नेसमैन आहिनि, उहे असांखे हमेशह हेल्प कंदा रहिया आहिनि। जीअं तव्हां ॾिठो पोएं साल जेको मींहुं वसियो, केतिरा असांजा दोस्त आया जेके हिते पंहिंजो कंटेनर्स मोकिलियूं डोनेशन्स में, जेके असां माण्हुनि में विरायासीं खाद खुराक, उन दोस्तनि खे इन्वॉल्व कंदासीं ऐं हिन जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ठाहींदासीं। सॼी डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो एग्ज़ाम्पल, सिंध में एग्ज़ाम्पल ठाहींदासीं। तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी आदत आहे जेका मां कमिटमेंट कंदो आहियां उहा पूरी कंदो आहियां, त मां कमिटमेंट कंदो ई न आहियां। तो ये सब ॻाल्हियूं आख़िर में मां डॉक्टर साहिबा जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। शुजा ख़ान साहब जो, डॉक्टर मोहम्मद अली शाह साहब जो, डॉक्टर साहब शिकारपुर जो जेको ज़ीनत इसानी इंस्टीट्यूट जो इंचार्ज आहे उहो, ऐं ॿियो जेकी बि टीम आहे तव्हांजी हिते जीअं